जंगी जुनून में मुब्तला भारत दिफा में पाक फौज था लगातार शिकस्त बाद LOC ते शहरी आबादी के निशानों बनाने लगो। भारतीय फौज LOC ते हुजैरा फॉरवर्ड कटोटा खोई रिटा में सिविल आबादी ते बमबारी 6 शहरी शहीद 29 जख्मी। पाक फौज भारत के जवाब ॾियण जो सिलसिलो जारी, केतिरियूं ई भारत चेक पोस्टूं तबाह करे छॾियूं। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब पाक फौज भारत जे टोबा मोड़ पोस्ट, बटालियन हेडक्वार्टर, जुब्बारन तुर्खयान कॉम्प्लेक्स, रंग कटोर पोस्ट के तबाह करे छॾियो। पाक फौज भारत पारां मोकिलियल वधीक 48 ड्रोन्स किराए तबाह करे छॾिया। भारत जी इसराइली साख्ता तबाह थियल ड्रोन्स जो अंक 77 थी वियो। इसराइली साख्ता ड्रोन पंजाब जे शहर विहाड़ी पाक पतन ऐं ओकाड़ा में किराए तबाह कया विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब हिकु ड्रोन विहाड़ी, हिकु पाक पतन ऐं 4 खे ओकाड़ा में तबाह कयो वियो। DGISPR चयो आहे त समूरनि ड्रोन्स जी लगातार मॉनिटरिंग जारी हुई। असांजो एयर डिफेंस सिस्टम नंढनि ड्रोन्स खे बि मॉनिटर करण जी सलाहियत रखे थो। ड्रोन ईंदे ई रेडार ते बि नज़र अची वेंदा आहिनि। शहरी इलाइक़नि ऐं कमर्शियल फ्लाइट्स जी मौजूदगीअ में ड्रोन्स खे किरण जो हिकु ऑपरेशनल तरीक़ो मौजूदु आहे। बरतानिया जे वॾे वज़ीर जो नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां राब्तो। इसहाक़ डार भारत जे बिना जवाज़ जारियत बाबति बरतानवी वॾे वज़ीर खे आगाह कयो। इसहाक़ डार चयो त भारतीय हमले में मासूम ॿार, औरतूं ऐं बुज़ुर्ग शहीद थिया। पाकिस्तान ख़ुदि मुख़्तियारी ऐं इलाक़ाई इस्तेहकाम लाइ पुरज़म आहे। बरतानवी वॾे वज़ीर सूरतहाल ते ॻणितीअ जो इज़हार। बरतानवी जे वॾे वज़ीर पारां ॿिन्ही मुल्कनि खे सब्र जो मुज़ाहिरो करण जी अपील कई वई। पाक फौज ॾींहुं राति वतन जो दिफ़ा करे रही आहे। क़ौम मुतमइन रहे। पाक फौज भारतीय इदारनि खे ख़ाक में मिलाए छॾियो आहे। क़ौमी असम्बली में ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त किरायल भारतीय ड्रोन लोकेशन्स जाचण लाइ मोकिलिया विया हुआ। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त इसराइल पाकिस्तान खे निशानो बणाइण लाइ भारत खे हथियार ॾेई रहियो आहे। मुल्की दिफ़ा ते पाक फौज खे मुबारकबाद पेश कयूं था। असांजे मुल्क में यौम दिफ़ा मल्हाए रहिया आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां अमरीका जे वक़्ती सफ़ीर नेटली बेकर जे 48 कलाकनि अंदरि ॿियों भेरो मुलाक़ात। पाक भारत चिकताणे सरहदी सूरतहाल ते ॻाल्हियूं। घरू वज़ीर अमरीकी वक़्ती सफ़ीर खे ॿिन्ही मुल्कनि विच में चिकताणे पैदा थियल सूरतहाल बाबति आगाह कयो। मोहसिन नक़वी चयो त भारत आलमी क़ानून लताड़ींदे ड्रोन ज़रिए शहरी आबादियुनि खे निशानो बणाइण जी किरियल कोशिश कई। भारत ख़िते जी ख़तरनाक सूरतहाल जो ज़िम्मेवार आहे। ख़ितो जंग जे वेझो आहे। पाकिस्तान पंहिंजो भरपूर दिफ़ा कंदो। भारतीय पहलगाम वाक़े जी जांच वारी आछ न मञी जारियत वारो रस्तो अख़्तियार कयो। जवाबी कार्रवाई असांजो हक़ आहे। परॾेही तर्जुमान शफ़क़त अली ख़ान हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे चयो त भारत जे जंगी जुनून सबबि ख़िते जो अमन ख़तरे में पइजी वियो आहे। भारत पहलगाम वाक़े में पाकिस्तान जे मुलविस हुजण जा सबूत न ॾेई सघियो आहे। भारतीय क़दम ॿिनि एटमी ताक़तनि खे हिक ॿिए ख़िलाफ़ बीहारे छॾियो आहे। छा कंहिं मुल्क खे सोशल मीडिया जी बुनियाद ते हमले जी इजाज़त ॾेई सघिजे थी? सऊदी अरब जो ख़िते में जारी चिकताण घटाइण लाइ सिफ़ारती किरदार जारी। सऊदी अरब जो परॾेही मामलनि बाबति मुमलिकती वज़ीर अॼु पाकिस्तान पहुचंदो। ज़रियनि मूजिब सऊदी अरब जो मुमलिकती वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं इसहाक़ डार सां मुलाक़ातूं कंदो। ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। भारत जो फास्ट फ्लैग ड्रामो बेनकाब। अमरीका जो अणधुरियो मौक़िफ़ साम्हूं अची वियो। अमरीका जो भारत पारां पेश कयल ॼाण खे तस्लीम न करण जो इशारो ॾेई छॾियो। अमरीकी तर्जुमान टिमी ब्रूस पारां भारतीय दावाउनि ते इंटेलिजेंस शाहिदनि जी तस्दीक़ खां इनकार। टिमी ब्रूस चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि सां राब्ता जारी आहिनि। चिकतार जो हल चाहियूं था। असां इंटेलिजेंस या पैगामनि ते तबसरो न कंदासीं। असांजे रद्द अमल बाबति रिकॉर्ड मौजूदु आहे। पाकिस्तान शफ़ाफ़ जांच चाहे थो। जंगी जुनून में मुब्तला भारत के पाकिस्तान जे जवाब जो ख़ौफ़। भारतीय हुकूमत इंडियन प्रीमियर लीग खे मुअत्तल करे छॾियो। भारतीय मीडिया मूजिब भारतीय बोर्ड जल्द IPL जी मुअत्तलीअ बाबति बाज़ाब्ता तौर बयान जारी कंदो ऐं तफ़सीलनि खां आगाह कंदो। भारत पारां पाकिस्तान ते हमलनि ख़िलाफ़ सिंध में एहतिजाज जो सिलसिलो जारी। पाक फौज सां मुकमल ॿधे जो इज़हार। लाड़काणे में GDA पारां पाक फौज जी हिमायत में रैली कढी पई। ख़ैबर में म्यूनिसिपल मुलाज़िमनि जी पाक फौज सां ॿधे जे इज़हार लाइ रैली।
कंदोकोट में शहरी इतिहाद ऐं हिंदू पंचायत पारां पाकिस्तान जिंदाबाद रैली कढी वई। नवाबशाह जे क़ाइद अवामी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां पाक फौजी हिमायत में रैली कढी वई। खैरपुर में शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां भारतीय जारियत ख़िलाफ़ रैली कढी वई। थाणे बोला खान में पाक आर्मी सां यकजहतीअ लाइ रैली कढी वई। ठारू शाह में शागिर्दनि पारां रैली कढी पाक फौज सां मोहबत जो इज़हार कयो वियो। मिठीअ में अक़लियती बिरादरीअ पारां फौज सां ॿधीअ लाइ रैली कढी भारतीय जारियत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। पाक फौज सां यकजहतीअ जे इज़हार लाइ सिंध जा वकील बि रोडनि ते निकिरी आया। सूबे में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट करे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। कराची में वकील अॻवान सरफराज़ मेतरो जी अॻवानी में सिंध हाई कोर्ट खां कराची प्रेस क्लब ताईं वकीलनि रैली कढी। भारतीय जारियत ख़िलाफ़ मुल्क जो दिफ़ा कंदड़ पाक फौज जे हक़ में नारेबाज़ी। सरफराज़ मेतरो ऐं ॿियनि चयो आहे त क़ौम सां गॾु वकील बिरादरी बि मुल्क जे दिफ़ा लाइ पाक फौज सां गॾु आहे। हैदराबाद ऐं सखर में बि वकीलनि पारां भारतीय जारियत ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। दातू डहरकी ठठो ऐं मीरपुर माथिलो में बि वकीलनि पारां पाक फौज सां यकजहतीअ जो इज़हार कयो वियो। भारतीय जारियत ख़िलाफ़ जमात इस्लामी जी इस्लामाबाद में रैली। वॾे अंग में कारकुन शरीक। भारतीय सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में पाणी खोट जो नोटिस वरितो। अमलदारनि खां रिपोर्ट तलब। K4 प्रोजेक्ट बाबति वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास। केबी फीडर जी लाइनिंग जो कम जल्द मुकमल जो हुकुम। मुराद अली शाह चयो त K4 मंसूबो कराची जे पाणी ज़रूरतनि खे पूरो करण लाइ ज़रूरी आहे। K4 जी वाद वारो कम बि अप्रैल 2027 ताईं मुकमल कयो वञे। फंड्स जो को बि मसइलो नाहे। सिंध हुकूमत समूरियूं ज़रूरतूं पूरियूं कंदी। पिरियालो भट्ट सां सिविल जज जी कार वैन जे टक्कर बाद वाह में किरी पई। जज खे बचायो वियो। कोसा पुल वटि पीजो ॻोठ मां ड्यूटीअ बाद सखर तरफ़ ईंदड़ सिविल जज जी कार खे वैन जो टक्कर। सिविल जज आसिफ अली ॼामड़ो कार समेत अबुलवा में किरी पियो। रहवासियुनि सिविल जज ऐं संदसि ड्राइवर खे ॿाहिरि कढी वरितो। हैदराबाद में गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नींगर जो वाह मां लाश वारसनि खे क़तल जो शक। नींगर जो लाश उसरी चैनल मोरी वटां मिलियो। 13 सालनि जो अली मुल्ला वल्द मास्टर शमसुद्दीन पुरस्कार नमूने ग़ाइब थी वियो हो। पुलिस दावा कई आहे त कुझु शकी माण्हुनि खे हिरासत में वठण बाद निशानदेही ते लाश हथु कयो वियो आहे। ऐं सिंध में पाणीअ जी शदीद खोट सबबि आबादकार सरापा एहतजाज बढ़ियल। पेथोरो में खिपरो कैनाल मां निकिरंदड़ खाई शाख जी पुछड़ीअ जे आबादकारनि जो 4 महीननि खां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि धरणो। पटीतन में जेहू शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकार ऐं अवामी तहरीक जे कारकुननि जो एहतजाज। पाणी फराहम करण जो मुतालबो।